मेरिट जी लताड़ कनि, जाली प्रोमोशन कराइनि, जाली नौकरियुनि ते भर्ती माण्हू कराइनि ऐं ग़रीब खे पंहिंजो हक़ नथो मिले। उन जे लाइ हिन अहिड़ी थधि में मज़दूर जेके वेठा आहिनि उन्हनि जो जेको चार्ट ऑफ डिमांड आहे उहो को हिननि खे पंहिंजे को बि मफ़ाद कोन्हे। त हीअ चवनि था असांखे की मराठू ॾियो, हीअ चवनि असांखे की गाॾियूं ॾियो, हीअ चवनि था त को असांखे बंगला ॾियो, हीअ चवनि था असांजे बचनि खे के सुठनि इदारनि में पढ़ायो। हिननि खे पंहिंजो ज़ाती तौर ते कुझु बि कोन्हे। सॼी दुनिया जे अंदरि मज़दूरनि जेका तहरीक हलाई आहे उहो ॿियनि जे कारण हलाई आहे, ग़रीब माण्हुनि जे करे हलाई आहे। अॼु खैरपुर जा जेके ही मज़दूर आहिनि, स्कारप जा, ट्यूबवेल जा, ही सभई पंहिंजी उन्हनि जी क़यादत समेत सभई वर्कर जेके आहिनि उहे अहिड़ी थधि में वेठा आहिनि अदालत जे दर ते। असांखे उमेदु आहे त ही करप्ट मुआशिरो जिते रिश्वत एवज़ जेको आहे सो ॻाल्हि ॿुधी वञे, जिते रिश्वत एवज़ नौकिरी ॾिनी वञे, जिते रिश्वत एवज़ दवा ॾिनी वञे, जिते रिश्वत एवज़ रोड ॾिना वञनि, उन मुआशिरे मां, उन सियासतदाननि मां, उन करप्शन जे बादशाह जेके सियासतदान आहिनि ख़ासि करे खैरपुर जा, ही ख़बर आहे त रोड भञराए वरी ठाराईंदा आहिनि सिर्फ़ु त उन्हनि खे पंहिंजी कमीशन मिले। उन्हनि जे आॾो इंसाफ़ जे लाइ न वेठा आहिनि, कंहिं बि हाउस जे आॾो दर ते न वेठा आहिनि त असां सां इंसाफ़ थिए, असांजे बचनि सां इंसाफ़ थिए। हीअ अदालत जो दर खड़कायो अथऊं। असांखे उमेदु आहे छो त सेशन कोर्ट जो जेको जज आहे उहो ह्यूमन राइट्स जो मेंबर आहे, उहो इंसानी हक़नि जो सरबराह आहे खैरपुर ज़िले जे अंदरि। असां उनखे बि अपील था कयूं पंहिंजे पार्टी जे तरफ़ खां, हिननि सभिनी दोस्तनि खे साथियुनि खे जस ॾियूं था ऐं मज़दूरनि खे सभिनी सां इहो वचन आहे त जीअं सिंध क़ौमी महाल सॼी सिंध जे अंदरि मज़दूरनि जे लाइ एहतिजाज जेके बि थींदा आहिनि उन में शामिलु थींदा आहियूं। अॼु हिकिड़े बि मुकमिल तौर ते हिन कैंप ते वेठल सभिनी साथियुनि जी मुकमिल तौर ते हिमायत बि कयूं था ऐं ह्यूमन राइट्स खां वठी सेक्शन जज ताईं हितां जे DC खे सभिनी खे इहा अपील आहे त जेके हिननि जा मुतालबा आहिनि, जेके करप्ट कामोरनि जे ख़िलाफ़ु हिननि जा मुतालबा आहिनि, करप्ट जेके ॿिया ब्लैकमेलर माण्हू आहिनि उन्हनि ते केस दाख़िल थियल आहिनि, उन्हनि ते एक्शन खजे ऐं नेब ऐं एंटी करप्शन या ॿिया जेके हिननि जा थोरो घणो जंहिं ते एतमाद आहे, एंटी करप्शन ते बि एॾो सिंधी माण्हू जो एतमाद कोन्हे, नेब ते या हिननि ते बि एतमाद एतिरो आहे त हू कुझु न कुझु एक्शन खणंदा। ऐं असांखे उमेदु आहे त हिननि मज़दूरनि जा जेके हक़ खसियल आहिनि, फुरियल आहिनि, लुटियल आहिनि, उहे हिननि खे वापसि मिलंदा।